कंडियारो ब्राइट हाउस पब्लिक स्कूल कंडियारो में मरहूम हाजी लखमीर घांगरो के भेटा पेश करण लाइ स्कॉलरशिप के हवाले से 12 खां टेस्ट वरती वई, जंहिंमें 200 खां वधीक शागिर्दनि हिस्सो वरितो। टेस्ट में 5 शागिर्द ऐं 5 शागिर्दियाणियूं पहिरीं पोज़ीशन माणे। स्कूल इंतज़ामिया जो चवणु हुयो त टेस्ट पास कंदड़नि खे सॼो साल मुफ़्त तालीम सां गॾु यूनिफॉर्म ऐं ॿियो सामान मुफ़्त ॾिनो वेंदो। स्कूल जे एडमिनिस्ट्रेटर ज़ाहिद घांगरो जो चवणु हो त असां शागिर्दनि खे इन क़िस्म जा मौक़ा इन करे ॾियूं था त शागिर्द तयारी करे तालीम जे मैदान में पाण मंझराइनि। शागिर्दनि जो चवणु हो त इल्मु इंसान खे ऊंधाए मां कढी रोशनी में आणींदो आहे। बिना तालीम के इंसान अधूरो आहे। महिनत में अज़मत आहे। असां महिनत करे मयारी तालीम हासिल करे रहिया आहियूं। स्कूल इंतज़ामिया जस लहे जी असांखे टेस्टूं ॾियण जो मौक़ो ॾिनो आहे। उन मौक़े ते कामरान आलमाणी, अब्दुल समद अब्बासी, उमर फारूक सियाल, मेराज मंगरियूं ऐं ॿियनि जो चवणु हो त असां हिते उस्ताद तौरु पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहियूं। स्कूल इंतज़ामिया सुठो ताउन करे तालीम जे मैदान में पाण मल्हायो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।